नाज़रीन, उत्तर सिंध औरतुनि लाइ अॼु बि मक़तलगाह बणियल आहे। कारोकारी जे केसिस में रिकॉर्ड इज़ाफ़ो अची वियो। समाजी तंज़ीम सिंध सुआई ऑर्गेनाइज़ेशन पारां जारी कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त सिंध में गुज़िरियल 6 महीननि दौरान 88 औरतुनि समेत 123 इंसानी जानियूं कारहं जी कुधी रस्म जो शिकार थियूं आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था शाहिद चनो जी रिपोर्ट। सिंध में 6 महीननि जे दौरान 88 औरतुनि समेत 123 इंसानी जानियूं कारहं जे कुधी रस्म जो शिकार थी वयूं। समाजी तंज़ीम सिंध सहाई ऑर्गेनाइज़ेशन पारां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त सिंध में हलंदड़ साल जे 6 महीननि जे दौरान 88 औरतुनि ऐं 35 मर्दनि समेत 123 इंसाननि खे कारहं जे कुधी रस्म हेठि मौत जी निंड सुम्हारियो वियो। समाजी तंज़ीम जी अॻुवान डॉक्टर आशा धारेजा जो चवणु आहे त तालीम जो वॾो फुक़दान आहे, जंहिं सबबु अहिड़े क़िस्म जा वाक़िया रोज़मर्रा घटिजण बजाए वधी रहिया आहिनि। क़बाइली निज़ाम आहे, जागीरदारी निज़ाम आहे, जंहिंजे करे उहे ऑनर किलिंग जा केसिस वधनि था पिया। 176 पोएं साल 2021 में जेको आहे पूरे 12 महीननि जी रिपोर्ट, हिन वक़्तु जेको आहे 6 महीननि जी रिपोर्ट में 123 क़तल थिया आहिनि, जंहिंमें 88 औरतूं आहिनि ऐं 35 मर्द आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे सिंध में, जो जेके औरतूं एतिरियूं क़तल थियनि थियूं पियूं ऐं उन्हनि जे मुजरिमनि खे सज़ा नथी मिले। ॿिए तरफ़ नाले वारे लेखक ऐं वकील सोहेल मेमन जो चवणु हो त सिंध में ख़ासि करे कशमोर, घोटकी, शिकारपुर, जैगमाबाद ज़िलनि में सभ खां वधीक क़त्ल जा वाक़िया पेश आया। ऐं सज़ाऊं न ईंदियूं, जेसिताईं सज़ाऊं न ईंदियूं तेसिताईं कुझु कोन थींदो। ऐं सज़ाऊं अचनि कोन थियूं, जहिड़ो बि ॾोह कयो माण्हू छॾाइजी था वञनि। हिन लाइ जॾहिं सज़ा ऐं जज़ा जो अमल ख़तमु थो थी वञे, पोइ दीदा दिलेरी वधी थी वञे। पोइ जंहिंखे मार, जंहिंखे खण, जंहिंसां रेप कर, जंहिंखे खणी माना अजीब हिकिड़ो अफ़रा तफ़री वारो माहौल लॻो पियो आहे। ऐं कारण उनजो इहो ई आहे त इदारा ऐं गवर्नमेंट ऐं रियासत जेकॾहिं इन्हनि मामलनि खे सीरियसली न वरितो त अॻिते हली वधीक सूरत हाल ख़राबु थींदी। एजुकेशन न आहे, जंहिंजे करे इहो वारदात वधनि थियूं ऐं बेरोज़गारी जेका मेन असांजे मुल्क जो काज़ आहे, जंहिंसां क्राइम वधे थो बेरोज़गारीअ जे करे। छो जो कारोकारी कंदा त हिक ॿिए ते फाइन लॻाईंदा आहिनि, पैसा हुन ॾे बि ईंदा, हुन पार्टी ॾे बि। ख़ासि करे इन्हीअ जे करे बि कारोकारी जो केसिस वधनि पिया। उत्तर सिंध अॼु बि औरत लाइ मक़तूलगाह बणियल आहे। कारोकारीअ जा केस घटिजण बजाए उन्हनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। कैमरामैन अब्दुल रज़ाक सां गॾु शाहिद चनो, आवाज़ TV न्यूज़, सखर।